हुन पंहिंजे हयाती में ॿाहिरियनि हमले आवरनि खे सिंध जे सरहदुनि में दाख़िल थियणु न ॾिनो। जॾहिं 1485 ईस्वीअ में शाह बेग अरगून कंधार खां वॾो लश्कर वठी अची सिंध जे सिबीअ वारे इलाइक़े ते हमिलो कयो त समय हाकुम ॼाम निज़ामुद्दीन जे सिबीअ में मुक़ररु थियल अमीर बहादुर खान खे अरगूननि हथां शिकस्त मिली। शाह बेग अरगून पंहिंजे नंढे भाउ सुल्तान मोहम्मद मिर्ज़ा अरगून खे सिबीअ जो हाकुम मुक़ररु करे वापसि कंधार रवानो थी वियो। ॼाम निज़ामुद्दीन अरगूननि जे कब्ज़े हेठि आयल सिंध जो इलाइक़ो सिबी वापसि हासिलु करण लाइ दूल्हा दरिया ख़ान जे अॻुवाणीअ में हिकु वॾो लश्कर रवानो कयो। दूल्हा दरिया ख़ान अरगूननि सां जंग करे सिबीअ तां कब्ज़ो छॾाए वरितो। इन जंग में सुल्तान मोहम्मद मिर्ज़ा अरगून मारिजी वियो ऐं संदसि बाक़ी बचियल लश्कर वापसि कंधार भॼी वियो। दूल्हा दरिया ख़ान जी हिन दिलेरी सबबि ॼाम निज़ामुद्दीन जे हुकूमत वारे दौर में वरी कॾहिं बि अरगूननि सिंध ॾांहुं मेरी अखि खणी न ॾिठो। इहो दूल्हा दरिया ख़ान केरु हो? उन ते ॻाल्हाइण खां अॻु अवां दोस्तनि ऐं साथियुनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं वीडियोज़ मुकमिल ॿुधंदा जीअं अव्हांखे सॼो सिलसिलो सम्झ में अचे। इहो दूल्हा दरिया ख़ान केरु हो? पाण इन ते पिया ॻाल्हायूं त जंहिं सिबीअ में सिंध जे सरहदुनि ते अरगूननि खे शिकस्त ॾिनी, इहो दरिया ख़ान केरु? तारीख़ूं लिखनि थियूं त हिन बहादुर इंसान जो असुलु नालो दरिया ख़ान ऐं पाण ज़ात जो कबूलियो हुयो। डॉक्टर नबी बख्श बलोच दूल्हा दरिया ख़ान खे ज़ात जो लाशारी लिखियो आहे, पर इन सां सिंध जे ॿियनि तारीख़दाननि ऐं मुहक़िक़नि सख़्तु इख़्तिलाफ़ कंदे डॉक्टर बलोच जी राय खे रद्द कयो आहे, छाकाणि त डॉक्टर बलोच दूल्हा दरिया ख़ान खे लाशारी करार ॾियण लाइ कंहिं बि क़दीम तारीख़ जो हवालो न ॾिनो आहे। डॉक्टर बलोच जेको पाण त लगारी यानी सराइकी सिंधी आहे, पर हू पाण खे बलोच सॾाईंदो हो, हिन सिंध जे तारीख़ ते तहक़ीक़ कंदे उनखे बलोच रंग ॾियण जी कोशिश कई, जंहिंखे सिंध जे ॿियनि माहिरनि क़बूल न कयो ऐं डॉक्टर खां अहिड़ियुनि दावाउनि जा सबूत तलब कया। त जेका तव्हां दावा कयो था उनजो को तव्हां वटि सबूत हुजे त ॿुधायो। सिंध में समन हुक्मराननि जे दौर ते तहक़ीक़ कंदड़ नाम्यारे मुहक़िक़ डॉक्टर गुलाम मोहम्मद लाखू दूल्हा दरिया ख़ान बाबति लिखे थो त संदसि असुलु नालो दरिया ख़ान हुयो ऐं हू ज़ात जो कबूलियो हुयो। डॉक्टर लाखे मूजिबि वेझड़ाई वारे दौर में दरिया ख़ान जे बारे में ही ख़्याल बि पेश थियो आहे त पाण बलोचनि जे कंहिं क़बीले जो फ़र्द हुयो। हक़ीक़त में ही ख़्याल तारीख़ी तरह दुरुस्त कोन्हे। हीअ राय ॾींदड़ नाले जे पुठियां ख़ान अखर ॾिसी पोइ अहिड़ो गुमान कढियो आहे। हिन ॾिस में टीं राय बि मिली आहे, जंहिंखे किताबी हथी बि मिले थी ऐं सिंध जे क़बीलाई रवायतुनि जी ताईद बि हासिलु थिए थी। तारीख़ ताहिरी वारे लिखियो आहे त संदसि असुलु नालो कबूला हो, पोइ जॾहिं ॼाम निदे जो मुलाज़िम बनियो तॾहिं संदसि नालो दरिया ख़ान रखियो। जॾहिं तरक़ी कंदे वञी वॾे रुतबे खे पहुतो तॾहिं मुबारक ख़ान जो लक़ब हासिलु कयईं। हिन ख़्याल खे सिंध जे हसब नसब जे ॼाणनि तारीख़ी तौर तक ऐं छंद चाण खां पोइ हिन रीति पेश कयो आहे। सिंध जे हिन सदा सूर्य ऐं अमर शहीद जो तालुक़ कबूलिया क़बीले सां हो। संदसि नालो इब्तिदा में तोड़े पछाड़ीअ ताईं दरिया ख़ान हो। पोइ जॾहिं तरक़ीअ जूं मंज़िलूं तय कंदो वियो ऐं ॼाम निदो संदसि ख़िदमतुनि मां मुतमइन थींदो वियो, तॾहिं वॾी सोच वीचार खां पोइ खेसि मुबारक ख़ान जो लक़ब पिणु ॾिनई।
यादि रहे त कबूलिया क़बीलो न रुॻो अॼु बि सिंध में मौजूदु आहे, पर दरिया ख़ान जे जागीर ॻाहा तरफ़ पिणु हिन कुड़म जा माण्हू रहंदा अचनि। दूल्हा दरिया ख़ान सिंध जे बादशाह जाम निज़ामुद्दीन जे हिकु वज़ीर लखमीर वटि मुलाज़िम हुयो। हिकु भेरे सिंध जो सुल्तान जाम पंहिंजे वज़ीर लखमीर सां गॾु शिकार करे रहियो हो त दूल्हा दरिया ख़ान सां संदसि ओचितो मुलाक़ात थी वई। जाम निज़ामुद्दीन, जंहिंखे अक्सर करे सिंध जा माण्हू प्यार मां जाम निदो जे नाले सां बि सॾींदा आहिनि, रस्ते ते उञ लॻण सबबि पाणी घुरियाई, जंहिं ते दूल्हा दरिया ख़ान संदसि भर में हुजण करे खेसि पाणी त ॾिनो, पर उन में कुझु कख विधल हुया, जंहिं ते बादशाह खे कावड़ाई ऐं दूल्हा दरिया ख़ान खां पुछियईं त तो ईअं छो कयो। दूल्हा दरिया ख़ान डिॼंदे डिॼंदे जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, अव्हांखे उञ तमामु घणी लॻी हुई। जॾहिं त अव्हां शिकार करण सबबि सहकी रहिया हुया, उन करे जल्दीअ में पाणी पीअण सां अव्हां जी तबियत ख़राब थी पए सघी। इन करे पाणी में कख विझी खणी आयुसि त जीअं अव्हां पाणी कख हुजण सबबि आहिस्ते आहिस्ते पियो। इन जवाब ते जाम निदो जो गुस्सो कुझु क़दुरु झको थियो ऐं जाम हिन नौजवान में दिलचस्पी वठणु शुरू कंदे साणुसि कचहरी करणु लॻो। इन कचहरी दौरान बादशाह हिन नौजवान जे अकुल ऐं दानिश खां मुतासिर थियो ऐं पाण सां गॾु वठी वियो अॻिते हली खेसि पंहिंजो मुलाज़िम मुक़ररु कयईं। दरिया ख़ान खे सिंध जे समय हाकिम जाम निज़ामुद्दीन पाले निपाए वॾो करे पंहिंजे फर्ज़ंद जो दर्जो ॾिनो। अहिड़ी तरह दूल्हा दरिया ख़ान जाम निज़ामुद्दीन जे सरपरस्ती हेठि तइलीम ऐं तरबियत हासिल करे वरिती ऐं तरक़ीअ जूं मंज़िलूं तय करणु लॻो। ॼामनि ते अॻिते हली दूल्हा दरिया ख़ान खे पंहिंजी फ़ौज जो सिपह सालार मुक़ररु कयो। दूल्हा दरिया ख़ान फ़ौज खे मुनज़्ज़म करणु शुरू कयो ऐं दुश्मननि जे हमलनि खे इंतिहाई सियाणप ऐं बहादुरी सां नाकाम बणाईंदो आयो। दूल्हा दरिया ख़ान जी क़ाबिलियत खे महसूसु कंदे जाम निज़ामुद्दीन खेसि सिंध जे वज़ीर आज़म जे उहिदे ते मुक़ररु करे छॾियो। समा सिंध जा मक़ामी बाशिंदा हुआ। समन सिंध ते 1351 खां 1520 ताईं 169 साल हुकूमत कई। हिननि इक़्तिदार हासिल करण बैदि पाण खे जाम जो लक़ब ॾिनो। जाम निज़ामुद्दीन उर्फ़ जाम निदे 1461 में सिंध जी हुकूमत संभाली। जाम निदे जे दौर में समन जी सुल्तनत पंहिंजे वसत जे इंतिहा खे पहुती। बहावलपुर, उच, सिब्बी, लसबेलो, मकरान ऐं कच्छ जा इलाइक़ा सिंध में शामिल हुया। जाम निदे सॼे मुल्क खे परगि॒णनि ऐं जागीरुनि में विरहाए ऐं उन्हनि जी हदबंदी करे उन्हनि ते नवाब मुक़ररु कया, जेकी पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जो कार वहिंवार हलाइण लाइ ख़ुदि मुख़्तियार हूंदा हुआ, जंहिं करे अमन अमान क़ाइमु थियो ऐं पूरी सिंध ख़ुशहाल थी। जाम निज़ामुद्दीन दूल्हा दरिया ख़ान जे मुशावरत सां सिंध जी ज़राअत खे तरक़ी वठण लाइ नंढा ऐं वॾा वाह खोटराए आबपाशीअ जे हिकु मज़बूत निज़ाम जो बुनियादु विधो। दूल्हा दरिया ख़ान जी अॻुवाणी में सिंध जो फ़ौजी निज़ाम बि मुनज़्ज़म ऐं मज़बूत हो, जंहिं करे अंदरूनी बदअमनियुनि ऐं ॿाहिरियनि हमलनि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो हुयो। 1485 ईस्वीअ में शाह बेगरगून कंधार खां अची सीबीअ ते हमिलो कयो। नतीजे में सुल्तान जाम निज़ामुद्दीन पारां मुक़ररु कयल उतां जो अमीर बहादुर ख़ान खे शिकस्त मिली ऐं शाह बेगरगून पंहिंजे नंढे भाउ सुल्तान मोहम्मद मिर्ज़ा आरगून खे हाकिम मुक़ररु करे वापसि कंधार हलियो वियो। जाम निज़ामुद्दीन सिब्बीअ जो इलाइक़ो वापसि हासिल करण लाइ दूल्हा दरिया ख़ान जी अॻुवाणीअ में हिकु शाही लश्कर मुक़ाबले लाइ मोकिलियो। दूल्हा दरिया ख़ान अरगूननि सां जंग करे सिब्बीअ ते ॿीहर कब्ज़ो हासिल करे वरितो। इन जंग में सुल्तान मोहम्मद मिर्ज़ा अरगून मारिजी वियो ऐं संदसि बाक़ी बचियल लश्कर वापसि कंधार भॼी वियो। जाम निज़ामुद्दीन जे दौर में वरी कॾहिं बि अरगूननि सिंध जो रुख़ न कयो। अरगूननि खां हीअ फतह दूल्हा दरिया ख़ान जी वॾी कामयाबी हुई,
छो त उन दौर में अरगून, मुगिल ऐं मंगोल फ़ौजुनि जी हिंद ऐं सिंध में वॾी हाक वेठल हुई, छो त हिननि फ़ौजुनि अफ़गानिस्तान, ईरान ऐं इराक़ में खून जूं नदियूं वहाए पंहिंजे ज़ुल्म ऐं ॾाढ जो धाको विहारो हुयो, जंहिं करे दुल्हा दरिया ख़ान जे आम तौर ख़ासि में वॾी साराह थी ऐं सिंध जो आवाम ऐं अमीर संदसि वॾी इज़त करणु लॻा। सुल्तान जाम निज़ामुद्दीन पारां खेसि जागीर मिली जेका मौजूदा ज़िले दादू में टिल्टी जे भरिसां आहे। दुल्हा दरिया ख़ान पंहिंजे पुटनि खे हिते रहायो ऐं पाण बि ईंदो रहंदो हो। बाक़ी घणो वक़्तु हुकूमती मामला हलाइण लाइ ठटे में रहंदो हुयो या नंढियुनि वॾियुनि बग़ावतुनि खे मुंहुं ॾियण लाइ सरहदी परगि॒णनि ते वेंदो हो। जाम निज़ामुद्दीन 1508 में वफ़ात कई ऐं आख़िरी वक़्त में दुल्हा दरिया ख़ान खे पंहिंजे पुट जाम फ़िरोज़ जी पारत कयईं। जाम फ़िरोज़ सिंध जे तख़्त ते वेठो ऐं सिंध जी बदकिस्मतीअ जो दौरु शुरू थियो। पहिरियां त जाम फ़िरोज़ सां संदसि ख़ानदान जे जाम सलाहदीन इख़्तिलाफ़ कयो त हुकूमत मुंहिंजो हक़ आहे ऐं तख़्त ते कब्ज़ो कयईं, पर दुल्हा दरिया ख़ान जाम फ़िरोज़ जी मदद कई ऐं खेसि ॿीहर तख़्त ते विहारे वियो ऐं जाम सलाहदीन गुजरात तरफ़ हली वियो। जाम फ़िरोज़ ना तजुर्बेगार ऐं ख़ुशामंद पसंदि माण्हू हुयो। हुक्मरानी मिलण सां हुन पंहिंजूं अयाशियूं ऐश इशरत वधाए छॾी, जंहिं करे हुकूमती मामलनि तां संदसि ध्यानु घटिजंदो, जंहिं करे दुल्हा दरिया ख़ान खे कुझु सख़्ती करणी पई, जेका जाम फ़िरोज़ खे नागवार गुज़री। दुल्हा दरिया ख़ान जाम फ़िरोज़ सां चिकताण वधाइण खां पासो कंदे वज़ीर आज़म ऐं सिपह सालारीअ जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई पंहिंजे जागीर ते रहण लॻो। अरगूननि ऐं मुग़लनि जाम फ़िरोज़ ऐं जाम सलाहदीन में इख़्तिलाफ़नि मां फ़ाइदो वठण जी कोशिश कई। जॾहिं अरगूननि खे दुल्हा दरिया ख़ान जे हुकूमत खां अलॻि थियण जी ख़बर पई त शाह बेग अरगून सिंध ते ॿीहर हमिलो करे सिबी फ़तह कई। हू उते पंहिंजी हुकूमत क़ाइमु करे वरी कंधार मोटी वियो ऐं बार बार अची सिंध जे इलाइक़नि मां फुरलुट करे वापसि हलियो वेंदो हो। इन सूरत हाल खां जाम फ़िरोज़ लातालुक़ बणियलु रहियो। इन ई सूरत हाल खे ॾिसी नवाब दुल्हा दरिया ख़ान 1517 ईस्वीअ में सिबीअ ते काह करे वियो, पर उते शाह बेग अरगून मौजूदु न हुयो, जंहिं करे दुल्हा दरिया ख़ान जो मुक़ाबिलो अबू मोहम्मद मिर्ज़ा सां थियो, जेको जंग में मारिजी वियो ऐं दुल्हा दरिया ख़ान लश्कर समेत वापसि मोटी आयो ऐं जाम फ़िरोज़ खे चयाईं सिंध जी गॾियल फ़ौज साण करे हली अरगूननि सां मुक़ाबिलो कजे, पर जाम फ़िरोज़ उन ते राज़ी न थियो ऐं नवाब दुल्हा दरिया ख़ान मोटी अची पंहिंजी जागीर वसाई, उते रहण लॻो। जंहिं बद शाह बेग अरगून सिंध ते हमला कंदे पहिरियां सखर ऐं पोइ सेवण फ़तह कयो त ॿीहर दुल्हा दरिया ख़ान जाम फ़िरोज़ वटि लंघी वियो ऐं चयाईंसि त हाणे शाह बेग अरगून ठटे ते काह करे अची रहियो आहे, उन सां मुक़ाबले लाइ गॾियल ऐं मुतहद फ़ौज जी ज़रूरत आहे। खेसि सिंध जे सरहदुनि खां तड़े ॿाहिरि कढियो वञे, पर जाम फ़िरोज़ दुल्हा दरिया ख़ान जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾी ऐं नेठि 1519 ते शाह बेग अरगून सिंध जे गादियार शहर ठटे जे ॿाहिरां अची मंज़िल कई। ठटे शहर में जाम फ़िरोज़ जा सिर्फ़ु माइट ऐं ख़ुशामदी हुया जेकी जंग लाइ तयारु न हुया, ऐं जाम सलाहदीन जा माइट ऐं दोस्त जेके जाम फ़िरोज़ जा मुख़ालिफ़ हुआ उहे बि जंग करण लाइ तयारु न हुया। दुल्हा दरिया ख़ान लाइ हिकु रस्तो ही हो त ॿियनि वांगुरु अरगूननि सां ठाह करे वेही रहे या सिंध धरतीअ जे आज़ादी ऐं नामूस लाइ अरगूननि सां मुक़ाबिलो करे। दुल्हा दरिया ख़ान हिन धरतीअ जो निमक हलाल फ़र्ज़ंद हो ऐं वतन सां वफ़ा निभाईंदे जाम फ़िरोज़ खे ठटे शहर में छॾे पंहिंजे पुटनि ऐं पंहिंजे लश्कर समेत वञी अरगूननि खे ललकारियईं। 11 महरम 927 हिजरी ऐं 22 डिसंबर 1520 ईस्वीअ ते सिंधियुनि ऐं पठाणनि जी सामूई वारे मैदान में जंग लॻी, जंहिंमें सिंधियुनि शिकस्त खाधी। दरिया ख़ान तीर ऐं तलवार हलाईंदे सहंदे
सिंध तां क़ुर्बान थी वियो। इन ई जंग वारे वाक़े जो नक्शो चिटींदे तारीख़ मौसूमी ऐं तुरखाननामा में लिखियलु आहे त ॿिन्ही धुरियुनि में अहिड़ी त शदीद वेड़ विड़ी वई जो कलम बयानु करण खां क़ासिर आहे। ॿियूं तारीख़ूं दरिया ख़ान जी दिलेरी ऐं मर्दानगी जूं शाहिदी ॾेई रहियूं आहिनि ऐं लिखनि थियूं त सिंध ते जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आयो त दरिया ख़ान जाम निज़ामुद्दीन खां पोइ 12 सालनि ताईं उनखे मुंहुं ॾिनो। दरिया ख़ान खां पोइ सिंध सूरत में अची वई। दरिया ख़ान खे तारीख़ी क़ब्रिस्तान मकलीअ में मिटीअ माउ हवाले कयो वियो। दूल्ह दरिया ख़ान जी शहादत खां पोइ अरगूननि जो क़ाबिज़ लश्कर ठटे शहर में दाख़िल थियो त जाम फ़िरोज़ शहर छॾे भॼी वियो ऐं अरगूननि 10 ॾींहंनि ताईं शहर खे लुटियो ऐं फुरियो। हिते जे इल्मु अदब ऐं तारीख़ जे लाइब्रेरियुनि खे साड़ियो वियो। पोइ सिंध जा हाकिम थी वेही रहिया बकौल पीर हुसैनुद्दीन राशिदी जे त इन वाक़े खां पोइ ख़राबीअ सिंध जो बाब खुली पियो जंहिं न सिर्फ़ु ठटे पर समूरी सिंध लाइ ग़ैरनि जे ग़ुलामीअ जो रस्तो हमवार ऐं साफ़ करे छॾियो। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी।